अहम ख़बर अवांखे ॾियूं त केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन थियो आहे। 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR चयो आहे त खैबर ज़िले में इंटेलिजेंस जे बुनियाद ते ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जो अहम मेंबर शमरोज़ उर्फ चीनाई मारिजी वियो आहे। डेरा इस्माइल में ऑपरेशन दौरान दहशतगर्द मंसूर मारिजी वियो ISPR चयो आहे। ISPR पंहिंजी पधराई में ॼाणायो त मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ऐं शहरनि ख़िलाफ़ कार्रवाइनि में मुलविस हुआ। ISPR चयो आहे त इलाइक़े वासियुनि कार्रवाई जी वाखाण कई ऐं भरपूर सहकार जी ख़ातिरी कराई आहे। अवांखे अपडेट कयूं त केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन थियो आहे। 2 दहशतगर्द मारिजी विया। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे असद सर। जी असद, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, केपी के जे इलाइक़े में अलग अलग सिक्योरिटी फोर्सिस तरफां जेके ऑपरेशन किया विया आहिनि उनमें पाक फौज खे वॾी कामयाबी मिली आहे। दहशतगर्दनि जो हिकिड़ो जेको इंतिहाई अहम अॻवान हो शमरोज़ ऐं शीनाई उनखे सिक्योरिटी फोर्सिस मारे विधो आहे। इन हवाले सां जेका ISPR पधराई कई आहे त सिक्योरिटी फोर्सिस तरफां डेरा इस्माइल खान वारे इलाइक़े में बि कयल ऑपरेशन में इहो मंसूर जेको आहे सो दहशतगर्द मंसूर खे बि मारियो वियो आहे ऐं ॿिन्ही ऑपरेशननि में दहशतगर्दनि खे वॾो नुक़सानु थियो आहे। इन हवाले सां ॿिन्ही दहशतगर्दनि वटां वॾे तइदाद में असलो ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद सर।